नाज़रीन ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदालूं तो बलोचिस्तान के कच्ची बुलावान इलाके में रिंद बिरादरी की ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां झेड़े में एक ॼणो मारिजी वियो, 3 ॼणा ॿुधायो वञे पियो त मारिजी विया आहिनि। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे अपडेट कंदालूं। मारिजी वियलनि में नौजवान जान मोहम्मद रिंद, जाफर रिंद, इनायतुल्लाह रिंद शामिल आहिनि, जॾहिं त मीर हसन रिंद ज़ख़्मी थी पियो। लाड़काणे जी चाणका अस्पताल में जंहिंखे मुंतकिल कयो वियो आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदालूं त बलोचिस्तान के कच्ची बुलान वारे इलाके में रिंद बिरादरी के ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां झेड़ो थियो आहे। झेड़े दौरान ॿुधायो वञे पियो त 3 ॼणा मारिजी विया आहिनि, 1 ॼणो ज़ख़्मी थियो आहे। मारिजी वियलनि में नौजवान जान मोहम्मद रिंद, जाफर रिंद, इनायतुल्लाह रिंद शामिल आहिनि, जॾहिं त मीर हसन रिंद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लाड़काणे जी अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं। बलोचिस्तान के कच्ची बुलान वारे इलाके में रिंद बिरादरी की ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां झेड़े में 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो, 3 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में नौजवान जान मोहम्मद रिंद, जाफर रिंद, इनायतुल्लाह रिंद शामिल आहिनि, जॾहिं त मीर हसन रिंद ज़ख़्मी हालत में जंहिंखे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदालूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं। बलोचिस्तान के कच्ची बुलान वारे इलाके में रिंद बिरादरी की ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान 3 ॼणा मारिजी विया, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। मारिजी वियलनि में नौजवान जान मोहम्मद रिंद, जाफर रिंद, इनायतुल्लाह रिंद शामिल आहिनि, जॾहिं त मीर हसन रिंद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लाड़काणे जी चाणका अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं या ख़बर हिकु भेरो ॿीहर अवां सां शेयर कंदालूं। बलोचिस्तान के कच्ची बुलान वारे इलाके में रिंद बिरादरी की ॿिनि धुरियुनि में पुराने तकरार तां झेड़ो थी पियो। झेड़े में 3 ॼणा मारिजी विया आहिनि, 1 ॼणो ज़ख़्मी थी पियो। मारिजी वियलनि में नौजवान जान मोहम्मद रिंद, जाफर रिंद, इनायतुल्लाह रिंद शामिल आहिनि, जॾहिं त मीर हसन रिंद ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे लाड़काणे जी चाणका अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे।